अस्सलाम वालेकुम। हैंडमेड कार्ड्स सीरीज़ जे सिलसिले में कुछ कार्ड्स मां तव्हांखे सेखारिया आहिनि ऐं कुछ कार्ड्स हाणे मां अॼु तव्हांखे ॾेखारियां थी। ऐं कार्ड्स मूं वटि मूं तव्हांखे ॿुधायो हो त ही कटिंग थियल कार्ड्स आहिनि मूं वटि। ठीकु आहे। जॾहिं बि कोई बि कार्ड कटियो तो उनखे फोल्ड करण जो हिकिड़ो मखसूस तरीक़ो आहे। ये हैंडमेड कार्ड्स सीरीज़ के सिलसिले में कुछ कार्ड्स तो मैंने सिखा दिए, आज कुछ और सिखा रही हूँ। ये कटा हुआ एक कार्ड है मेरे पास। इसको फोल्ड करने के लिए आप इसको हमेशा सरफेस पे रखें, ठीक है, और सही जगह पे इसको फोल्ड करें और फिर इसको जो निशान इस पे गहरा करने के लिए, ठीक है, ये कैंची का ये साइड हैंडल उसके साथ आप उसको थोड़ा सा प्रेस कर दें। ठीक है। फोल्ड करण जे लाइ ही ज़रूरी आहे त तव्हां हिकिड़ो त प्रॉपर फोल्ड हुजे, इक्वल हुजनि ॿई पासा, ऐं पोइ रखी करे कैंचीअ जे हैंडल सां हिनखे थोरो दॿाए वञो, प्रेस करे वञो या स्केल सां प्रेस करे वञो त जीअं हिन ते निशान जेको आहे सुठे नमूने पइजी वञे। ठीकु आहे। त हिननि कार्ड्स ते मां अॼु यूज़ कयां थी ही शीट्स, ही कलर्ड पेपर शीट्स मां तव्हांखे ॾेखारे चुकी आहियां। ज़रूरी कोन्हे तव्हां वटि हुजनि, आहिनि त सुठी ॻाल्हि आहे, जेकॾहिं न आहिनि त पोइ जेको रैपिंग पेपर आहे, गिफ्ट पेपर आहे, उहो बि तव्हां इस्तेमालु करे सघो था। तो आज मैं ये कलर्ड प्रिंटेड पेपर यूज़ कर रही हूँ अपनी इस आज के कार्ड्स पे। तो अगर आपके पास नहीं है तो आप इस पे आराम से यूज़ कर सकती हैं गिफ्ट पेपर। ठीक है। तो ये कुछ कार्ड्स मैंने बना लिए हैं इस पेपर के साथ। ये पेपर यूज़ करके, ये असल में वही कार्ड है जो मैंने अभी आपको दिखाया। ये वही कार्ड्स कटल हैं मूं वटि। ही 100 कटल कार्ड्स मूंखे मिलिया हुआ, तो उन्हनि खे डेकोरेट करण जे लाइ मां हिननि जे मथां ये रंगीन पेपर ऐं उन सां गॾु ही रिबन्स आहिनि ऐं उन सां गॾु ही कटआउट्स आहिनि वुडन, मार्केट में अवेलेबल आहिनि। अगरि अहिड़ा न आहिनि तव्हां वटि का ॻाल्हि न आहे, तव्हां ही पेपर मां हार्ट्स कटे सघो था। ही ॾिसो, हिनखे मां पूरो कवर कयो आहे ऐं हिनखे मां अधु कवर कयो आहे। इसको मैंने आधा कवर किया, आधा ओरिजिनल छोड़ दिया है। प्रिंटेड ये पेपर लगाया है, रिबन लगाई है, मैसेज लिखा है और उसके साथ मैचिंग एक वुडन हार्ट है वो लगाया है मैंने। इसी तरह से ये देखें, इसको फुल कवर किया, ऊपर एक छोटा सा और पीस लगाया, फिर रिबन है, फिर मैसेज है, फिर थोड़ी सी डेकोरेशन है। तो ये बहुत आसान है। इसको देखें, फुल कवर्ड है, मैसेज है और डिज़ाइन है। हिनखे ॾिसो तव्हां, ही पूरो कवर्ड थियल आहे, पूरो उन मथां वरी प्लेन पेपर जी मैचिंग पट्टी हई आहे, पोइ रिबन हई आहे मथां ऐं मैसेज लिखियो आहे ऐं ही डेकोरेट कयो आहे वुडन कटआउट सां। अंदरां ही बिल्कुलु सिंपल आहिनि, छो त जेको कुझु लिखणु चाहींदो ॾियण महिल उहो आराम सां अंदरां लिखी सघिजे थो। त हाणे कुछ कार्ड्स के मां कवर करे छॾियो आहे। इन कार्ड्स को मैंने कवर कर दिया है रंगीन पेपर से। बड़ा पीस इस पे देखें, एक और डिज़ाइन का है, छोटा पीस अलग है। इस पे भी इसी तरह है। इस पे मैंने फुल इसको जो है वो कवर किया है। तो अभी इन पेपर्स के साथ मैं आपके सामने ये कार्ड बनाऊंगी। अच्छा, इस पे पूरे आधे पे, जो एक तो पीछे का साइड है, एक आगे का, पूरे पे उस पर ग्लू लगा के मैंने ये प्रिंटेड पेपर चिपका दिया है। ठीक है। इन सॼे कार्ड ते हल्की हल्की ग्लू हणी मथां ही मूं प्रिंटेड पेपर इन जे मथां चिंबड़ायो आहे। हाणे इन ते सभिनी खां पहिरियों ही मूं वटि रंगीन सूतली आहे। अगर आपके पास ऐसी कलर्ड सूतली ना हो तो आप जो नॉर्मल नेचुरल कलर की आती है वो ही ले सकते हैं। इसके साथ में इस पर कुछ बना रही हूँ, थोड़ा सा मैं इसको बना लूँ तो शेयर करती हूँ। इसको ही 2 पीसेस मूँ कटे हैं, 2 पीसेस मैंने इस सूतली में से काटे हैं और ये छोटे बड़े हैं, इनमें थोड़ा सा फ़र्क है। एक थोड़ा सा बड़ा है। इसके मैं 2 सर्किल्स बनाकर इस कार्ड पे लगाती हूँ। 2 हिन जा गोल ठहंदा, 2 दायरा, 2 सर्किल उहे ठाहे हिन ते हणां थी मां। ही ॾिसो, ये 2 सर्किल ठाहे, हिते ही जोड़ आहे, 2 सर्किल्स बना लिए, यहाँ पे जोड़ है। अब ये बार बार उठ के आ जाएगा, तो इसको हम थोड़ी सी ग्लू यहाँ भी लगा देंगे ताकि ये चिपक जाए और बार बार ये हटे नहीं अपनी जगह से। ठीक आहे। हाणे ही उथले तो हर त असां हिनखे हल्की ग्लू हणंदासीं, जीअं ग्लू नज़र भी न अचे ऐं ही चिमड़ी भी वञे, त जीअं ही सर्किल लॻाइनि पंहिंजी जाइ ते बीठा रहनि। ये थोड़ी थोड़ी ग्लू हणी मूं हिनखे चिंबड़ायो आहे, ज़रा ज़रा सी ग्लू लगा के यहाँ पे मैंने इसको फिक्स कर दिया है ताकि ये उठे नहीं बार बार। इसके साथ मेरे पास ये एक पंच है, क्राफ्ट पंच। इसमें से ये पत्ते मैंने कुछ कलर्स में निकाले हुए हैं। ये देखिए, एक रेड, ग्रीन, येलो और ऑरेंज। इन पत्तों को मुझे इस जोड़ पे फिक्स करना है। जो गंढा है न, जो जिते असां इन्हनि सर्किल्स खे ॻंढियो आहे पाण में, इन्हनि जे मथां ही पत्ता मूंखे फिक्स करना है।
अच्छा, पहिरियों मां हिन ते रखी ॾिसंदमि त हे कीअं था सुठा लगन, रख के देखेंगे कि किस तरह ये इस पे सूट करते हैं, फिर उसको हम ग्लू लगाएंगे। ॾिसो ही चारई पन्न मां हिन जे मथां सेट कया आहिनि ऐं हाणे इन ई सुतलीअ मां हिकिड़ो नंढड़ो बो ठाहे असां हिन जे मथां हणंदासीं। बो ठाहिण आसान आहे, बहुत आसान है। जैसे बच्चों की आप या अपने जूतों की हम लेसेस बांधते हैं, उसी तरीके से एक छोटा सा बो बनाएंगे। सुतली में काट नहीं रही हूँ, पहले मां कटिया नथी सुतली, पंहिंजी मर्ज़ीअ जेतिरो ठाहे पोइ मां हिनखे कटींदसि। ही ॾिसो, हिकिड़ो नंढड़ो बो ठही वियो, हिनखे कटियूं था, सुतली हटाईसीं ऐं हिन जे पोयां हणंदासीं हल्की ग्लू। ग्लू वहाँ लगाएंगे जहाँ पे हमने इसकी गिरा बांधी है, जहाँ पे गिरा लगाई है वहाँ पे ग्लू लगा रहे हैं और इसको हम इस पे चिपका लेंगे ताकि ऐसे लगे कि ये पत्ते जो हैं ये इसके साथ बंधे हुए हैं। ठीक है, ही ठही वियो। हाणे असां हिते लिखंदासीं हिकिड़ो मैसेज। असां छा था चवणु चाहियूं, विशेज़ आहिनि कंहिं बि तरह जूं, बर्थडे जूं आहिनि, कंहिं सेलिब्रेशन जूं आहिनि, कुझु बि आहे त उहो असां हिन ते लिखंदासीं। उन जे लाइ सभिनी खां पहिरियों असांखे पेपर खपंदो, सनी पट्टी कागज़ जी, ऐं हिन ते असां पहिरियों पेंसिल सां मैसेज लिखंदासीं ऐं उनखां पोइ उनजे मथां मार्कर घुमाईंदासीं या पेन सां, ब्लैक पेन सां उनखे डार्क कंदासीं। ठीक है, पहले हम जो भी मैसेज लिखना चाह रहे हैं वो हम पेंसिल से लिखेंगे, उसके बाद उसके ऊपर डार्क पेन से या मार्कर से उसको थोड़ा सा गहरा करेंगे। हिन ते मूँ लिखा थैंक यू, इस पे मैंने थैंक यू लिखा है। ये हम थैंक यू का कार्ड बना रहे हैं, इसको काट लेंगे इससे। ठीक है, और अभी इसको हम एक कलर्ड पेपर पे चिपकाएंगे। जो भी रंग आप समझते हैं कि इसके साथ सूट करेगा, मैं येलो पे लगा रही हूँ। ये देखें, इसमें से बहुत दफ़ा मैंने पीसेस निकाले हैं, फिर भी मैंने इसको रखा हुआ है कि ये काम आ जाता है, तो आज ये मेरे काम आ रहे हैं। तो हिन खे असां मां हिन येलो ते हणां थी। ठीक है, पेपर कटिंग जी हमेशा कैंची जेका आहे उहा अलॻि हुजणु खपे। ऐं ही मां हमेशा पंहिंजो बॉक्स बार बार ॾेखारींदी आहियां त हिन में सभु नंढे खां नंढा पीसिस मुंहिंजा पिया आहिनि, ऐं जॾहिं मूंखे नंढे पीस जी ज़रूरत पवंदी आहे त मां हिन मां खणंदी आहियां। हाणे सभिनी खां पहिरियों असां हिन ते ग्लू हणंदासीं बैक साइड ते। ठीक है, ग्लू हणी पोइ असां हिनखे हिन येलो शीट ते चिमड़ाईंदासीं त जीअं हे थोरो कागज़ जेको असांजो थिक थी वञे। ठीक है, ये थी वियो असांजो, इसको चिपका लिया है। अब इस तरह काटेंगे इसको चारों तरफ से कि एक हल्का सा बॉर्डर येलो का इस पे रह जाए। थोड़ी सफाई से कटिंग करनी है, तमाम सफाई सां कटणो आहे हिनखे, जीअं असांजो हिन में हल्को हिकिड़ो पीलो बॉर्डर चौधारी रहिजी वञे। ही ॾिसो, येलो कलर जो हिन बॉर्डर थी वियो। उनखां पोइ असां हिनखे उभारण लाइ ही मैसेज असां ईअं हणंदासीं थोरो उभरे। ही मूं वटि पेपर आहे, इन खां पहिरियों मां यूज़ कयो जेको थावनि जी पैकिंग में ईंदो आहे। इससे पहले जो बर्तनों की पैकिंग में आता था वो मैंने यूज़ किया है, ये परफ्यूम में से निकला हुआ है। ठीक है, तो ज़रूरी नहीं कि हमारे पास वो पैड्स हों, छोटे बाज़ार में मिलते हैं वो स्पेशली इस मकसद के लिए कि कार्ड्स के पीछे, चीज़ों के पीछे लगाया जाए। तो ही मूं वटि आहे जेको इहो परफ्यूम मां निकितल आहे। असां हिन जा 2 या 3 पीसिस हिन जे पोयां हणंदासीं त जीअं कार्ड ते हणूं त ही उभरी बीहे। पहिरियों हिनखे लॻंदी ग्लू। ठीकु आहे, ऐं पर साइज़ एतिरो हुजे जो ही साम्हूं नज़र न अचे। पोइ इतना साइज़ होना चाहिए, ये सामने से ये नज़र नहीं आना चाहिए। ऐसा ना हो कि आप जब इसको लगाएं तो लेबल के नीचे से दिख रहा हो। सो हिनखे इहो हणूं था असां पीस। ही ॾिसो, 3 पीसिस मूं हिन जे पोयां हया आहिनि ऐं हाणे हिन उभरियल हिसनि ते असां ग्लू हणंदासीं हल्की हल्की। घणो हिन ट्यूब खे न दॿाइबो आहे, न त ही ग्लू पोइ कंट्रोल खां निकिरी वेंदी आहे। ठीकु आहे, हीअ असांजो मैसेज रेडी आहे। हाणे हिनखे कॉर्नर ते मर्ज़ी आहे तव्हांजी, हेठि मथे जिते बि हणणु चाहियो। मूंखे मुनासिबु लॻे थो त मां हिन जी कुंड ते हणां। ठीकु आहे, हीउ कार्ड थी वियो रेडी। ऐं ही पेंसिल जा हिन जा निशान नज़र पिया अचनि। ही जीअं थोरो ड्राई थींदो त मां हुनखे पेंसिल वारा निशान जेके आहिनि हिन इरेज़र सां मिटाए छॾींदसि। हिनखे थोरो असां डेकोरेट कयूं था, थोरी चमक दमक, थोरी सजावट जे लाइ। ही आहिनि मूं वटि स्टार्स, ही कलर्ड स्टार आहिनि।
हाणे हिन में येलो पतो बि हुयो त मूं हिन में येलो ई कागज़ पाठो हेठां यूज़ कयो आहे। त असां हिन में मुंहिंजो ख़्यालु आहे ऑरेंज कलर जा 2 स्टार्स हणूं था डेकोरेशन जे लाइ, छो त ख़ूबसूरती थोड़ी चमक दमक ज़रूरी आहे त जीअं वधीक सुहिणो लॻे। हीअ हिकिड़े ते मां ऑरेंज हयां कॉर्नर ते, ॿिए कॉर्नर ते मां हणां थी रेड। कीअं सुठो लॻे थो? हीअ सिंपल कार्ड बर्थडे जे लाइ, कंहिंजी एग्ज़ाम में कामयाबी आहे त मुबारकबाद, कंहिं तव्हांजी हेल्प कई आहे कंहिं सिलसिले में त थैंक यू जो कार्ड, बेस्ट विशिस कहिड़े बि तरह जूं, फ्रेंडशिप जो कार्ड, तव्हां जीअं चाहियो हिन ते मैसेज लिखो ऐं पोइ अंदरि बि उहा तहरीर आराम सां हिन शीट ते हेॾो वॾो तव्हां वटि पीस आहे, हीअ बैक साइड आहे, लिखी सघिजे थो। सो हीअ हिकिड़ो कार्ड रेडी आहे। मूंखे उमेद आहे तव्हांखे वणियो हूंदो। अगरि वणियो हुजे विडियो लाइक कयो, शेयर कयो, कमेंट कयो ऐं इनशाला ज़िंदगी रही त मुस्तक़बिल में ॿियो बि घणो कुझु मां तव्हां सां शेयर कंदमि। ज़रूरी आहे त तव्हां चैनल सब्सक्राइब कयो त जीअं आसानी सां वीडियोस ॾिसी सघो। हमेशह चवंदी आहियां प्यार सां कमु कयो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। वरी कंहिं ॿी वीडियो सां मिलंदासीं, तेसिताईं अलाह वाही।